पीटीआई चेयरमैन कूड़ो ऐं ज़हनी मरीज़ आहे। नव मेरे वारिसाने जो फ़ाइदो पाकिस्तान जे दुश्मननि खे पहुतो। पीटीआई चेयरमैन चवंदो हो त मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। हू मुल्क में फितनो ऐं ॾफेड़ पखेड़ जो ॾोहारी आहे। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चई साज़िश टोलो मुल्क मां फुरलुट करे फरार थी वियो। हिन वक़्त पीटीआई जो को तर्जुमान नाहे, रुगो ट्विटर हैंडल तर्जुमान आहे। लाहौर हाई कोर्ट पारां ज़मान पार्क में पुलिस ते हमलन वारे केस में जेआईटी जोड़ ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं रद्द। लाहौर हाई कोर्ट जी 3 रुकनी बेंच 28 सफ़न ते ॿधल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत हुकूमत पारां जुड़ियल जेआईटी खे क़ानून मुताबिक़ क़रार ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिले मूजिबि दरख़्वास्त गुज़ार इनफ़रादी तौर ट्रायल कोर्ट सां राबितो करे सघे थो। हाई कोर्ट जे हुकुम तहत इस्लामाबाद में मकानी चूंडू कराइण ऐं शेड्यूल ॾियण लाइ तयार आहियूं। घरू वज़ारत 12 जुलाई ते मख़सूस सीटुनि जो नोटिफिकेशन ऐं रूल्स फराहम करे। इस्लामाबाद ऐं पंजाब में मकानी चूंडनि जे मामले ते इलेक्शन कमीशन जो इजलास। पधिराई में चयो वियो आहे त पंजाब में इलेक्शन जे लाइ इंतज़ाम मुक़रर आहिनि, पर घरू वज़ारत पारां मख़सूस सीटुनि बाबति दस्तावेज़ हींअर ताईं नाहिनि मिली सघिया। भारत मां ईंदड़ 70,000 क्यूसेक जो बोर्ड जो वहकिरो शुगरगढ़ जे सरहदी ॻोठ में दाख़िल लखे एकड़ बीठल फसल ॿुॾी विया। औरतुनि ऐं ॿारनि समेत 300 माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। भारत गुज़िरियल ॾींहुं बि दरिया रवाई वारे 1,85,000 क्यूसेक जो वहकिरो छॾियो हो। नदी नालनि में पाणीअ जी सतह में वाध। बोर्ड जी सूरतहाल सबबि मुख़्तलिफ़ ज़िलनि में रिलीफ कैंपूं क़ाइम। पीडीए में मौजूदु दरिया चिनाब जे मराला वारे हंध ऐं शुगरगढ़ वटि बोर्ड वारी सूरतहाल आहे। समूरनि दरियाउनि, बैराजुनि, डैमनि ऐं नालनि जी निगरानी कई पई वञे। नैब लाहौर पारां पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार खे गिरफ़्तार करण जो फ़ैसिलो। नैब इख़्तियारनि पारां चेयरमैन नैब खे गिरफ़्तारी जा वारंट जारी करण जी इस्तदा। ज़रियनि मूजिबि नैब उस्मान बुज़दार खे 14 भेरा नोटिस जारी कया, पर उस्मान बुज़दार क़ौमी एहतसाब ब्यूरो अॻियां रुगो 2 भेरा पेश थियो। नए ऑर्डिनेंस तहत उस्मान बुज़दार खे इंक्वायरी दौरान बि गिरफ़्तार करे सघिजे थो। नैब आमदनी खां वधीक असासा ठाहिण, इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करण वारे केस में उस्मान बुज़दार खे जांच लाइ तलब कयो हो। इस्लामाबाद जे जिना कन्वेंशन सेंटर में फूड सिक्योरिटी सेमिनार। पूरे मुल्क मां ज़राअत सां लाॻापियल माण्हुनि जी शिरकत। कॉर्पोरेट फार्मिंग बाबति जदीद तरीक़ेकार ऐं लाइव स्टॉक जे उभरंदड़ मार्केट सबबि बहस। सऊदी अरब, चीन ऐं बहरीन जे सहकार सां गॾियल मंसूबनि ते गौर वीचार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर बि शिरकत कंदा। कब्ज़ाखोर पाण खे कराची जो मसीहा चई रहिया आहिनि। शहर मां सियासी अॻवाननि जा पोस्टर्स हटाया विया आहिनि। कराची सभिनी जो शहर आहे, गॾिजी अवाम जी बहितरी लाइ कमु करणु घुरिजे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीपल्स पार्टी शहर जा मसइला हल करण लाइ संजीदा आहे। सभिनी खे गॾु खणी हलणु चाहियूं था। सियासी धुरियूं ज़ियाती मफ़ादनि खां हटी अवाम जी बहितरीअ लाइ कमु कनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त मुश्किल हालतुनि बावजूदि पीपल्स पार्टी सूबे में बिना फ़र्क़ अवाम जी ख़िदमत कई। वॾो वज़ीर कराची जा मसइला हल करण लाइ जाखोड़ करे रहियो आहे। कराची में रोडनि जे 400 खां वधीक मंसूबनि ते कमु हली रहियो आहे। पूरे मुल्क जो अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। कंदकोट कश्मीर पुलिस जो धाड़िनथा अगवा थियल एसएचओ ऐं एहलकार समेत 3 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ ॻड़ी तेगो वारे इलाइक़े में ऑपरेशन जारी। एसएसपी इरफान समो पारां सरदार तेगू ख़ान तेगाणी खे ॾिनल अल्टीमेटम ख़त्म। 4 ॾींहं अॻु कचे वारे इलाइक़े मां एसएचओ कश्मीर गुल मोहम्मद महर, सिपाही नबीदाद मंगी ऐं ग़ुलाम सरवर चाचड़ खे अगवा कयो वियो हो। पुलिस मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ ॻड़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में मौजूद। चौमासी जी बरसातुनि खां पोइ मुल्क में डायरिया जे केसनि में वाध। लेबोरेटरी खां तस्दीक थियल डायरिया जा 75 केस साम्हूं अची विया। WHO मूजिबि मुल्क में हलंदड़ साल डायरिया सबबि 43 ॼणा फौत थी चुका आहिनि। सिहत खाते जे इख़्तियारनि जो चवणु आहे त कराची डायरिया जी बीमारी सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो, जिथे डायरिया जा 55 केस साम्हूं आया। कराची जे कोरंगी ज़िले खां सवाइ ॿियनि 6 ज़िलनि मां
डायरिया जा केस साम्हूं आया। पानी में डायरिया समेत मुख़्तलिफ़ वायरस मिलिया आहिनि। बरसातुनि खां पोइ डायरिया फैलजण जो ख़तरो आहे। अवाम साफ़ पानी पीअण सां गॾु सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखे। लाहौर जी स्पेशल कोर्ट सेंट्रल मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म जे पुट सुलेमान शहबाज समेत ॿियनि खे बरी करे छॾियो। FIA पारां 27 सवालनि जा जवाब अदालत में जमा। अदालत सवाल कयो त चालान सां गॾु ॾोह जो कहिड़ो सबूत हो। केस जी इंक्वायरी कंहिं कई हुई। FIA जे वकील चयो त केस जी JIT पारां इंक्वायरी कई वई हुई। FIA जी जांच ऑफिसर जे ख़ामोश रहण ते अदालत चयो त असांखे केस बाबति दुरुस्त जवाब खपे। ॿी सूरत में सभिनी खे जेल उमाणे वेंदो। इस्लामाबाद जी एहतसाबी अदालत पारां अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं ॿियनि ख़िलाफ़ LNG रेफरेंस बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿीहर मुलतवी ॿुधणी 18 जुलाई ते मुक़रर। एहतसाबी अदालत जे जज मोहम्मद बशीर रिमार्क्स ने चयो त फ़ैसिलो मुकमल तौर ते तहरीर नाहे थी सघियो। इन करे कुझु वक़्तु लॻंदो। अदालत 26 जून ते रेफरेंस बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। बिजली ₹1.24 फ़ी यूनिट महांगी। नेपरा 3 माही एडजस्टमेंट लाइ क़ीमत में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इज़ाफ़ी क़ीमत जुलाई, ऑगस्ट, सेप्टेम्बर जे बिलनि ते लागू हूंदी। के इलेक्ट्रिक जी सार्फ़िन खे इज़ाफ़ी का छूट हूंदी। बिजली जी क़ीमत में वाध सां सार्फ़िन ते 46 अरब 53 करोड़ जो इज़ाफ़ी बार पवंदो। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 8 में तेज़ रफ़्तार कार सां हादसो। औरत समेत 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। पुलिस मूजिब तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं घोटकी में सावन सुंदराणी तकरार तां गुज़िरियल ॾींहुं 3 ॼणनि खे क़त्ल करण वारे वाक़े जा CCTV फुटेजेस मंज़र आम ते अची विया। फुटेजेस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार दुकान ते फायरिंग करण बाद फरार थी विया। वाक़े दौरान निंगरी बुशरा, गौस बख्श सावंत ऐं दुकानदार असगर थई मारिजी विया हुआ। मक़तूलनि जे वारसनि पारां शफ़ाफ़ जांच कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।